नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त हिन काइनात जी वजूद खां पोइ जनम वठंदड़ इंसान हिकु त वालिदिन जे नाले सां सुञातो वञे थो, ॿियो पंहिंजे उस्ताद जे ॾिनल सबक़ मां कुझु हासिल करे महिनत सां पंहिंजो नालो रोशन कंदो आहे। मोरो शहर जी मिटी एतिरी त मिठी जो हिन मिटी मां पैदा थींदड़ शख़्सियतनि पंहिंजी सुञाणप पाण बणाई आहे। मोहबतूं वंडाईंदड़ रहिया आहिनि। असांखे मोरो हमेशह बहितर इंसान ॾिना आहिनि, जिन सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मज़हबी मैदाननि वॾनि महिनतनि सां मोरो शहर सां गॾु पंहिंजो अलॻि मक़ाम ठाहियो आहे। अहिड़ी तरह मोरो शहर जे दर्स रोड ते درزڪو कमु कंदड़ पौरियत मोहम्मद सलीम भेण जे घर में जनम वठंदड़ 14 सालनि जे शाहज़ेब भेण क़ादरी बि पंहिंजे आवाज़ सां सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख्वानी करे पंहिंजो अलॻि मक़ाम जोड़ियो आहे। वालिदिन उस्ताद पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो। अॼु इन प्यारे नंढड़े सनाख्वान भाउ शाहज़ेब भेण सां गॾु पंहिंजे प्यारे भाउ शाहिद भाण जी दुकान ते कचहरी थी, जंहिंखां कुझु सवाल करे नंढड़ी उमिरि में कयल महिनतुनि बाबति मालूमात वरिती त कॾहिं खां नात ख़्वानी जो शौक़ु थियो। 2011 में पंहिंजे मासाद शाइर जावेद मोराई ॾेहाड़ो, जंहिं शुरूआत में खट ते वेही मोबाइल फ़ोन ते वीडियो रिकॉर्ड करे नात चवराई, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में वेंदो हुयसि, जितां नात ख़्वानी करे महफ़िलुनि में मौजूदु माण्हुनि में मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना कई। 2018 में पहिरियों एल्बम उनवान दिलि सां तूं प्यार रहण इहे नारा आंदो, ॿियो एल्बम उनवान मेलाद करण वारो आंदो, टियों एल्बम 2018 में उनवान या नबी नज़र करम फरमायो आंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ शाइरनि जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लिखियल शाइरी पढ़ी आहे। हिन ॿुधायो त नंढड़े हूंदे खां ई सुहिणे नबी जी सनाख्वानी ॿुधी, जंहिं बाद पंहिंजे मासाद शाहनवाज़ भेण क़ादरी खां सिखिया वरिती। 3 एल्बम आंदा आहिनि। इनशाअल्लाह अल्लाह वधीक महिनत करे त अञा बि वधीक एल्बम आणे पंहिंजे मिठड़े में सना जारी वसारी रखंदुसि। हिन ॿुधायो त आऊं हिन वक़्तु 8 दर्जे में पढ़ंदो आहियां, 15 सिपारा क़ुर शरीफ़ जा हाफ़िज़ बि करे चुको आहियां। कमली में छुपा लेना वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।